बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अॼु असां MS वर्ड जा कुछ वधीक शॉर्टकट कीज़ सिखंदासीं। सभ खां पहिरीं कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस L खां शुरूआत कयूं था। कंट्रोल शिफ्ट L सां बुलेट पॉइंट ॾिबो आहे। मां फर्स्ट सेकंड ऐं थर्ड पैराग्राफ खे सिलेक्ट करे ऐं कंट्रोल शिफ्ट L प्रेस कंदसि त बुलेट पॉइंट्स अची वेंदा, यानी कंट्रोल शिफ्ट L सां बुलेट पॉइंट्स ॾिबा आहिनि। ऐं हाणे शॉर्टकट की कंट्रोल 1 to 5 सिखूं था। कंट्रोल 1 to 5 सां लाइन स्पेसिंग वधाइबो आहे ऐं घटाइबो आहे। मां पैराग्राफ खे सिलेक्ट करे कंट्रोल सां गॾु 1 प्रेस कंदसि त लाइन में जेको स्पेस आहे उहो घटिजी वेंदो, ऐं मां कंट्रोल सां गॾु 2 प्रेस कंदसि त स्पेस जेको आहे त वधी वेंदो, उहो 2.0 जो थी वेंदो, डबल थी वेंदो। ऐं कंट्रोल सां गॾु मां 5 प्रेस कंदसि त लाइन में जेको स्पेस आहे उहो घटिजी वेंदो, यानी 1.5 जो थी वेंदो। ऐं हाणे शॉर्टकट की कंट्रोल प्लस F1 सिखूं था। कंट्रोल F1 सां रिबिन खे हाइड कबो आहे। रिबिन जेका क्लिप बोर्ड खां वठी एडिटिंग ताईं आहे, इहा होम टैब जी रिबिन आहे, यानी कंट्रोल F1 सां रिबिन खे हाइड ऐं शो कबो आहे। जीअं ई मां कंट्रोल सां गॾु F1 प्रेस कंदुमि त इहा जेका रिबिन आहे उहा हाइड थी वेंदी। ऐं साॻियो ई वरी मां ॿीहर जेको आहे त कंट्रोल सां गॾु F1 ई प्रेस कंदुमि त हीअ जेका रिबिन आहे उहा शो थी ईंदी। ऐं हाणे शिफ्ट प्लस F7 जो इस्तेमालु सिखूं था। शिफ्ट F7 सां सिमिलर वर्ड फाइंड कबो आहे, उनखे सिनोनिम्स बि चइबो आहे, थीसारिस बि चइबो आहे। मां पावरफुल वर्ड खे सिलेक्ट करे शिफ्ट F7 प्रेस कंदसि त थीसारिस कमांड खुलींदी आहे ऐं उन में पावरफुल वर्ड जा जेके आहिनि उहे सिमिलर वर्ड ईंदा, ऐं उन्हनि खे तव्हां सिनोनिम्स बि चई सघो था ऐं उन खां अलावा थीसारिस बि चई सघो था। ऐं हाणे असां शॉर्टकट की कंट्रोल प्लस D सिखूं था। जीअं ई मां कंट्रोल सां गॾु D खे प्रेस कंदसि त फ़ॉन्ट जो डायलॉग बॉक्स खुलींदो। हिते तव्हां फ़ॉन्ट जे स्टाइल सां गॾु उनखे बोल्ड, आइटैलिक ऐं फ़ॉन्ट जी तव्हां साइज़ घटाए वधाए सघो था, ऐं उन खां अलावा उनखे तव्हां कलर बि जेको आहे त ॾेई सघो था, ऐं उन खां अलावा तव्हां अंडरलाइन बि जेको आहे त ॾेई सघो था, ऐं इफेक्ट्स बि तव्हां अप्लाई करे सघो था, स्ट्राइक थ्रू, डबल स्ट्राइक थ्रू वग़ैरह। इन खे मां क्लोज़ कयां थो ऐं पैराग्राफ जी पहिरीं लाइन खे सिलेक्ट करे ऐं मां साॻियो ई कंट्रोल D प्रेस कयां थो, कंट्रोल D कयां थो, ऐं हिते मां जेको आहे त इन खे बोल्ड कयां थो ऐं फ़ॉन्ट जी साइज़ जेको आहे त 12 रखां थो, ऐं उन खां अलावा मां कलर जेको आहे त लाइट ब्लू अप्लाई कयां थो, ॾियां थो, ऐं स्ट्राइक थ्रू न पर डबल स्ट्राइक थ्रू मां जेको आहे त अप्लाई कयां थो, उन खां अलावा ओके कयां थो। जेको मां फ़ॉन्ट डायलॉग बॉक्स में इफेक्ट अप्लाई कयो टेक्स्ट ते, उहो हिते थी वियो आहे। इन खे हाणे मां क्लियर ऑल फॉर्मेटिंग कंदसि ऐं इन खे ओके कंदसि, माउस सां क्लिक कंदसि त हीअ जेको आहे त क्लियर ऑल फॉर्मेटिंग थी वेंदो। ऐं हाणे असां कंट्रोल D जो ॿियो इस्तेमालु सिखूं था। इन लाइ मां इंसर्ट टैब में वेंदसि, ऐं इंसर्ट टैब में वञी करे मां शेप्स में वेंदसि, ऐं शेप्स में वञी करे मां रेक्टेंगल सिलेक्ट कंदसि। मां रेक्टेंगल सिलेक्ट करे उनखे ड्रा कंदसि, ऐं वरी मां रेक्टेंगल खे सिलेक्ट कंदसि ऐं कंट्रोल सां गॾु D प्रेस कंदसि। कंट्रोल D, कंट्रोल D, कंट्रोल D, कंट्रोल D, कंट्रोल D, त हीअ जेको आहे त जेके बि शेप्स आहिनि कंट्रोल D सां डुप्लीकेट थींदा वेंदा। यानी कंट्रोल D सां जेको आहे त शेप्स या पिक्चर्स खे डुप्लीकेट कबो आहे। जेकॾहिं शेप्स ऐं पिक्चर्स खे सिलेक्ट करे कंट्रोल D प्रेस कंदासीं त हू कंट्रोल D सां उहे शेप्स ऐं पिक्चर्स डुप्लीकेट थींदा। न त जेको आहे त असां कंट्रोल सां गॾु D प्रेस कंदासीं त फ़ॉन्ट डायलॉग बॉक्स खुलींदो, ऐं उते असां जेको आहे त फ़ॉन्ट ते या टेक्स्ट ते जेको आहे त असां कोई बि इफेक्ट अप्लाई करे सघूं था, यानी असां उनखे बोल्ड या आइटैलिक करे सघूं था वग़ैरह। ही हुआ अॼु जा शॉर्टकट्स MS वर्ड जा। ईंदड़ वीडियो में नवनि शॉर्टकट सां गॾु हाज़िर थींदासीं या वरी नई टॉपिक सां। उन लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं प्लस में बेल आइकन खे बि दॿाईंदा त जीअं मुंहिंजे वीडियो जे बारे में तव्हांखे ख़बर पइजी सघे। तेसीं ताईं सलमान मंगीअ खे ॾींदा इजाज़त। थैंक यू वेरी मच। गॉड ब्लेस यू।